ज़िंदगीअ खे क़ीमती बणायो। दोस्तो, ज़िंदगी ईअं ई अथव जेका हिकु सूफ़ वांगुरु हसीन बि आहे त बदशिकिल बि। हाणे तव्हांजे हथनि में आहे। गौर करियो, जॾहिं इंसान पोइते थिए थो त उनजो हाल बि हिकु सूफ़ मिसल थिए थो, यानी दाग़दार किरदार, मुरझायल बेआरामी वारी ज़िंदगी, पंहिंजा पराया बेज़ार उन सूफ़ वांगुरु ख़रीदण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं कंहिं फिर्ज या थेली में पियल आहे त उन मां बि ॿाहिरि कढी कंहिं किचिरे वारे ढेर ते उछलियो वेंदो। शायदि को जानवर बि ख़ुशबू सूंघे न खाए। बहितर नाहे जेसी ताईं चमको पिया त ज़िंदगीअ खे बि चमकायो, उन ॻाढ़े सूफ़ वांगुरु जंहिंजा गिराहक बि घणा ऐं मुल्ह बि सुठो मिलंदो। किताब बाग़े वफ़ा जूं रमज़ूं, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।